بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وآل بيته الطيبين الطاهرين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم قال عيسى ابن مريم اللهم ربنا أنزل علينا مائدة من السماء تكون لنا عيدا لأولنا وآخرنا وآية منك وارزقنا وأنت خير الرازقين नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त अॼु असां पंहिंजे मौज़ू ईद उल फितर जे हवाले सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं सभ खां पहिरियां मां पंहिंजे सुखाने सिंध जी टीम खे तमामु मुमिनीन खे मराज ख़ुज़ान जी ख़िदमत में बिलख़ुसूस इमाम ज़मान अफ़ज़ल अल्लाह फ़रज जो शरीफ़ की ख़िदमत में मुबारकबाद थो। नाज़रीन ईद मशहूर आहे। हिकु त करे जो इन ईद ते फितरो अदा कयो वेंदो आहे ऐं ॿियो ईद फितर हिकु लुग़त आहे। आइमा रिवाज जी रोशनी में अॼु बयानु कंदासीं। अचो ॾिसो लुग़त में ईद कंहिंखे चवनि था। ईद जी माना आहे ईद आउद मंझां वरतल आहे यानी मोटी अचणु ऐं फितर जी माना आहे फितर इफ़्तार यानी खाइण पीअण वारी हालत में मोटी अचणु। छो जो पूरो महीनो जॾहिं इंसान रोज़ो रखे थो रोज़ो रखी करे वरी पंहिंजी खाइण पीअण वारी हालत मोटी थो अचे उन खे ईद फितर चवनि था। ऐं ॿी वजह तस्मी आहे फितर यानी ख़िलक़त यानी इहो इंसान पूरो महीनो गुज़ारे करे पंहिंजी फितरत ते मोटी थो अचे। जीअं इंसान इहो नंढड़ो ॿार पैदा थींदो आहे त इहो गुनाहनि खां पाक हूंदो आहे ऐं रमज़ान महीनो गुज़ारे करे जेॾी महिल इंसान ईद वारो ॾींहुं अचे थो त इहो इंसान गुनाहनि खां पाक थी थो वञे। इहो ई सबबु आहे ईद फितर जो। ऐं मासूमिन जी रिवाज जी रोशनी में इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त इन्नमा हुवा ईदुन लिमन क़बिल अल्लाहु सियामहु व शकर क़ियामहु। ही ईद उन शख़्स जे लाइ ईद आहे जंहिं शख़्स जा रोज़ा अल्लाह जी बारगाह में क़बूल कया वञनि ऐं जंहिं शख़्स जी निमाज़ अल्लाह जी बारगाह में क़बूल थी वञे। वकुल्लु यौमिन ला युसल्लाहु फीहि फहुवा ईदुन। इमाम अलैहिस्सलाम हर उहो ॾींहुं ईद जो आहे जंहिं ॾींहुं कोई इंसान अल्लाह जी मासियत न करे। बसि नाज़रीन नजफ़ अशरफ जी सरज़मीन ते वेही करे इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो ईद उल फितर जे हवाले सां ख़ुतबो आहे। उहो ख़ुतबो तव्हांजे अॻियां पेश था करियूं। अमाली शेख सदूक अलैहि रहमा में इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अय्युहन्नास इन यौमकुम हाज़ा युसाबु फीहि अल मुहसिनून। ईद ए इंसानो ईद जेका आहे जेके मुहसिन आहिनि जेके नेकुकार आहिनि उन्हनि खे जज़ा ॾिनी वेंदी उन्हनि खे इनाम ॾिनो वेंदो उन्हनि खे अजर अता कयो वेंदो। वयुख़्सरु फ़ीहि अल मुसीऊन ऐं जेके गुनाहगार माण्हू आहिनि उहे नुक़सान में हूंदा उहे घाटे में हूंदा। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था वहुव अशबहु यौमुन बियौम क़ियामतिकुम। इहो ईद जो ॾींहुं क़यामत जे ॾींहुं सां शिबाहत रखे थो। फ़ज़कुरू बिख़ुरूजिकुम मिन मनाज़िलिकुम इला मुसल्लाकुम ख़ुरूजुकुम मिनल अजदासी इला रब्बिकुम। तव्हां ईद निमाज़ जे लाइ पंहिंजे घरां निकिरो था त क़यामत जे ॾींहुं खे यादि करियो जंहिं ॾींहं ते तव्हां क़बरनि मां उथी करे पंहिंजे रब जे साम्हूं पेश थींदव।
ऐं वरी जॾहिं तव्हां ईद नमाज़ पढ़ी करे वापसि मोटो त इमाम फरमाइनि था तव्हां क़यामत जे ॾींहं खे यादि कयो, जन्नत ऐं जहन्नम खे तव्हां यादि करियो। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था वअलमू इबादल्लाह इन अदना मा लिस्साइमीन वस्साइमात ऐं युनादीहिम मलकुन फी आखिर यौमिन मिन शहर रमज़ान इबशिरू इबादल्लाह। इमाम फरमाइनि था त मोमिनीन मोमिनात खे शहर रमज़ान जे आख़िरी ॾींहं में मुनादी निदा ॾींदो, हिकु फ़रिश्तो निदा ॾींदो त इबादल्लाह फ़क़द गफ़र लकुम मा सलफ़ मिन ज़ुनूबिकुम। ए अल्लाह जा बंदो, अल्लाह जा ख़ासि बाना जंहिं रोज़ा रखिया आहिनि, जंहिं निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, अल्लाह उन्हनि जा तमामु गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। वइज़ा तला हिलाल शवाल नूदिल मोमिनून हलुमू इला जवाइज़िकुम। ऐं अल्लाह ताला मोमिननि खे पंहिंजे ख़ासि इनाम सां नवाज़ींदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।